Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलामुअलैकुम नाज़रीन, स्पेशल टॉक में भलीकार मां आहियां अवां जो मेज़बान अली असगर भुट्टो। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में असां ॻाल्हि कंदासीं अमरीकी सदारती चूंडनि जे हवाले सां। हिन वक़्तु अमरीकी सदारती चूंडनि में कहिड़ी सूरत हाल आहे और अमरीका अंदरि ख़ुदि कहिड़ो सियासी माहौल पैदा थियो आहे, इन ते ॻाल्हि करण लाइ असां सां गॾु स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे सहाफ़ी ऐं तजिया निगार फ़याज़ नाइश साहब। फ़याज़ साहब, तव्हांखे भलीकार चऊं था। थैंक यू वेरी मच। फ़याज़ साहब, अमरीकी सदारती चूंडनि खे हिन भेरे 2020 में तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो भुट्टो साहब, सभु खां पहिरियों त जेको चूंडूं आहिनि, अमेरिका जी चूंडूं बिल्कुलु हिकिड़ियूं यूनिक क़िस्म जूं चूंडूं आहिनि। दुनिया जे अंदरि ॿ तरह जा निज़ाम जेके आहिनि उहे ऑपरेटिव हूंदा आहिनि। हिकिड़ो निज़ाम इहो ऑपरेटिव हूंदो आहे जीअं पाकिस्तान जे अंदरि चूंडूं थियनि थियूं। पाकिस्तान जे अंदरि चूंडूं इहे थियनि थियूं त भई मुख़्तलिफ़ कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि, उन्हनि मां माण्हू खटे था अचनि, उहे नेशनल असेंबली जा मेंबर थियनि था। पोइ नेशनल असेंबली में मेजॉरिटी वोट जेका पार्टी वठे थी पई या का कोलिशन वठे थी पई, उहो जेको आहे पंहिंजो हेड ऑफ द गवर्नमेंट या प्राइम मिनिस्टर चूंडनि था पिया। ॿियनि कुझु जॻहियुनि ते वरी ईअं बर्तानिया में बि आहे, पंहिंजो हिंदुस्तान में बि इहो असांजो मॉडल जेको आहे, जेके पंहिंजो पार्लियामानी निज़ाम पाण चऊं था पिया। ॿियनि केतिरनि जॻहियुनि ते वरी डायरेक्ट वोट थिए थो, त उते जेको आहे डायरेक्ट वोट जे थ्रू जेको आहे हेड ऑफ द गवर्नमेंट जेको आहे उहो चूंडिबो आहे। मिसाल जीअं फ्रांस जे अंदरि या ॿिनि जॻहियुनि ते जिते डायरेक्ट सदर जेको आहे उनखे डायरेक्ट पूरी आवाम वोट ॾींदी आहे। अमेरिका जे अंदरि वरी हिकिड़ो डिफरेंट ॻाल्हि आहे। अमेरिका जे अंदरि डायरेक्ट वोट भली माण्हू खटे वञे, पर पोइ बि उहो सदर नथो थी सघे। जीअं गुज़िरियल चूंडनि में थियो त हिलरी क्लिंटन जेका आहे न, केतिरा ई मिलियन वधीक वोट खयां ट्रंप खां, पोइ बि उहा सदर न थी सघी। ईअं ई 2000 जे चूंडनि में अलगोर जेको आहे साहब जेको आहे बुश जे ख़िलाफ़ बीठो, त उन वक़्तु बि असांखे नज़र आयो त अलगोर साहब पॉपुलर वोट जंहिंखे चइजे उहे बुश खां वधीक खयां हुया, पर अलगोर साहब प्रेसिडेंट न थी सघियो हुयो। छाकाणि उते हिकिड़ो टर्म आहे इलेक्टोरल कॉलेज जो। इलेक्टोरल कॉलेज छा आहे त उते जेके 50 रियासतूं आहिनि, उन्हनि मां हर रियासत खे हिकिड़ो सर्टेन इलेक्टोरल वेटेज ॾिनल आहे। उहो वेटेज कीअं ॾिनल आहे? वेटेज उहो ॿिनि हवालनि सां ॾिनल आहे। जेका उन्हनि जी कांग्रेस आहे, कांग्रेस जे अंदरि 2 ऐवान आहिनि। कांग्रेस जे अंदरि हिकिड़ो ऐवान आहे हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स ऐं ॿियो आहे सेनेट जो। हाणे जेको सेनेट आहे उहो दरअसल रिप्रेजेंट करे थो स्टेट्स खे, छाकाणि त उनमें हर रियासत वॾी आहे या नंढी आहे, उन्हनि जो 2 वोट हुजनि था। जीअं पाण वटि सेनेट आहे, उनमें बि हा 4 सूबनि जा बराबरि वोट हुजनि था पिया। ईअं उते वरी हर पंहिंजो हुनखे स्टेट खे 2 वोट 2 सेनेटर हूंदा, उहे जेको आहिनि बराबरी जे बुनियाद ते 50 स्टेट्स में 100 वोट। ठीकु आहे न। ऐं ॿियो जेको हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव आहे उहो वरी हूंदो आहे पंहिंजो पॉपुलेशन ते, जेतिरी पॉपुलेशन आहे ओतिरा हुनखे हाउस जी अंदरि नुमाइंदगी मिले थी पई। माना हिकिड़ी अवामी नुमाइंदगी आहे, हिकिड़ी रियासती नुमाइंदगी आहे। रियासतूं हिकिड़े ऐवान में नुमाइंदगी थियूं कनि। रियासतुनि वारो जेको आहे उहो बराबरि आहे, हर रियासत खे बराबरि जो वोटेज ॾिनल आहे। ऐं जेको अवाम आहे, जेके वटि जेतिरी अवाम आहे उन हिसाब सां उन्हनि खे वेटेज ओतिरो मिलियल आहे। हाणे हाउस इहे जेकॾहिं 2 ऐवान मिलाइजनि था त 538 कुझु इन तरह जो थिए थो। 270 जेको आहे वोट आहे इलेक्टोरल कॉलेज जो, जेको माण्हू खणंदो 270 वोट, उहो अमेरिका जो सदर थी सघंदो। माना हाणे रियासतुनि जो जेको वेटेज आहे उहो कीअं थिए थो? हिन भेरे हुते जेको आहे इलेक्टोरल लॉज जेके आहिनि उहे रियासतूं पाण ठाहिनि थियूं।
हिन भेरे 48 रियासतुनि जे पारां इहो आहे त जेको बि उम्मीदवार पूरी रियासत जा वधि में वधि वोट खणंदो उहो जेको आहे उन रियासत जा सभु इलेक्टोरल कॉलेज जा वोट उनखे मिलंदा। इहो तक़रीबन 48 रियासतुनि में आहे। ॿिनि रियासतुनि में ईअं न आहे। हिकिड़ो मेन ऐं ॿियो हिकिड़ी ॿी रियासत आहे, मूंखे हिन वक़्तुनि जो नालो ज़हन में कोन थो अचे। हाणे माना कैलिफोर्निया मां जेको माण्हू खटंदो उनखे 55 वोट कैलिफोर्निया जा पूरे जा पूरा टेक्सस जा ईअं जेको आहे ॿी वॾी रियासत टेक्सस 38 वोट मुंहिंजे ख़्याल में हुनजा, त उहो ॿी रियासत उहा उन वेंदी। ईअं न्यूयॉर्क ऐं फ्लोरिडा जा 29 वोट आहिनि, उहो जेको रियासत खटंदो उहा उन वेंदी। ईअं इलेक्टोरल कॉलेज जा सभिनी रियासतुनि जा वोट जेकॾहिं मिलाइबा त पोइ 270 वोट जेको बि उम्मीदवार खणंदो उन खे चइबो त भई ही इज़ द प्रेसिडेंट ऑफ द यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। अमेरिका जे अंदरि हर चौथे साल नवंबर जे पहिरें अंगारे ते चूंडूं सदारती थींदियूं आहिनि। तय थियल डेट आहे, माना उहो उते इहो न आहे त डेट का तय करणी आहे या पोइ थींदी या इलेक्शन कमीशन जीअं पाण वटि डेट अनाउंस कंदी। सिविल वॉर जे दौरान, फर्स्ट वर्ल्ड वॉर जे दौरान, सेकेंड वर्ल्ड वॉर जे दौरान कॾहिं बि उन्हनि जो इहो सिस्टम जेको आहे ब्रेक न थियो आहे। भली जंगियूं हलंदियूं हुजनि, 9/11 थी वञे, जेको बि थी वञे, पर वोट जेको आहे उहो 3 नवंबर पंहिंजो फर्स्ट ट्यूज़डे ऑफ द नवंबर, हिन भेरे उहो 3 नवंबर ते आहे, त उन ते थियणो ई थियणो आहे। सो इहो आहे अमेरिका जे सदार कीअं चूंडिबो आहे, उनजो थोरो हिकिड़ो बैकग्राउंड मूं तव्हांखे सम्झायो पिए। हाणे इन खां बि इंट्रस्टिंग जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तक़रीबन 40-42 रियासतुनि जे बारे में हर कंहिंखे ख़बर आहे त उहो कंहिं पासे वञो। कैलिफोर्निया आधा डेमोक्रेट्स जी आहे, टेक्सस आधा रिपब्लिकन्स जी आहे। मतिलबु कुझु रियासतूं डेमोक्रेट्स ऐं कुझु वरी रिपब्लिकन्स चवराइबियूं आहिनि। इहे हिकिड़ियूं जेके अमेरिका जे अंदरि जेको रेड स्टेट्स चइबियूं आहिनि उहे माना रिपब्लिकन स्टेट्स, ऐं जेके ब्लू स्टेट्स चइबियूं आहिनि उहे डेमोक्रेटिक। हर कंहिंखे ख़बर आहे त हिकिड़ियूं रेड स्टेट्स आहिनि, हिकिड़ियूं ब्लू स्टेट्स आहिनि। लामहला जेको आहे कॾहिं 5, कॾहिं 8, कॾहिं 10, हिन भेरे जीअं 9 जेके पंहिंजो रियासतूं आहिनि जिन खे मुख़्तलिफ़ जेको आहे नाला ॾिजो वञे थो। स्विंग स्टेट बि चइजे थो, जेके स्विंग कनि थियूं हिन पासे खां हुन पासे। बैटल ग्राउंड स्टेट बि चइजे थो, जिते जंग हले थी पई, सदारती जंग उन्हनि स्टेट में हले थी पई। उन्हनि खे टॉस अप स्टेट बि चइबो अथव। सही, त समटाइम्स उहे वॾे थी वञनि ऐं मेजॉरिटी मुंहिंजे ख़्याल सां त इन्हनि जो दारोमदार जेको आहे विनिंग जो इन्हनि ते ई हूंदो आहे। अक्सर जेको आहे फ़ैसिलो जेको आहे उहे ई स्विंग स्टेट्स ई फ़ैसिला कुन जेको आहे उहे रियासतूं हूंदियूं आहिनि। फैज़ साहब, हिते हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त इहे जेके स्विंग स्टेट्स आहिनि या बैटल ग्राउंड स्टेट, बल्कि ओवरऑल जेके में असां ॾिसूं त उन्हनि में जेके वाइट जेको वोट आहे, जेको रिपब्लिकन वोट काउंट कयो वेंदो आहे मेजॉरिटी जे तौर ते, त उहो सर्वेज़ आया आहिनि त उहे जेको आहे वाइट वोट काफ़ी घटिजो आहे। ॿिया जेके ग्रुप्स आहिनि, जेके ॿिया अमेरिका में रहंदड़ जेके आहिनि, उन्हनि जो वोट जेको आहे उहे ॾाढा तेज़ी सां उन्हनि जा नंबर्स वधिया आहिनि। त इहो तव्हां कीअं था ॾिसो? हाणे इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजे ख़्याल में असां जेको आहे हिन साल बि जेको आहे असांखे अमेरिकी इलेक्शन कवर करणी हुई। ईस्ट वेस्ट सेंटर हुतां जी हिकिड़ी जेको आहे थिंग आहे, हिकिड़ो इदारो आहे, उन जेको आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां जेके जर्नलिस्ट खे इनवाइट कयो हुयो ऐं मां बि उनमें शामिलु हुयुसि। पर कोविड जे करे असां ट्रेवल न करे सघियासीं, त उनजे करे असां हाणे उहो वर्चुअली जेको आहे उनखे उहो कयूं पिया। हाणे प्यू रिसर्च सेंटर आहे हिकिड़ो अमेरिका जो तमामु मोतबर हिकिड़ो इदारो आहे, उन्हनि जी जेका आहे उन्हनि असांखे जेका प्रेज़ेंटेशन ॾिनी। हाणे अमेरिका में जेको इथनिक कंपोज़िशन आहे वोटर्स जी या डेमोग्राफिक कंपोज़िशन ऑफ द वोटर्स जेको आहे, उहे 4 मेजर इथनिक ग्रुप्स आहिनि जंहिंजे बारे में चयो वञे थो त उहो हिकिड़ा त वाइट अमेरिकन्स आहिनि, जेको तमामु वॾो अंग आहे। हिन वक़्तु बि पंहिंजो ईअं खणी सघिजो त 15 करोड़ वोट जेको आहे, 15 करोड़ खां मथे वोट जेको आहे उहो वाइट अमेरिकन्स जो रजिस्टर्ड थियल आहे। पर 2000 खां वठी जेकॾहिं पाण अॼु जे ताईं अचूं, उहो वोट उन तेज़ी सां वधे कोन थो जेॾी तेज़ी सां ॿिया ग्रुप वधनि था पिया। हाणे ॿियो जेको मेजर ग्रुप आहे, थोरे जो उनजो क्वांटिटी जेकॾहिं हिन 15 करोड़नि जी भेट में ॾिसूं त उहो 1/5 ते वञी बीहे थो पियो। उहो आहे हिस्पैनिक वोट।
जेको तक़रीबन 2 करोड़ 98 लख जे बराबरि आहे, तक़रीबन 3 करोड़ जे बराबरि आहे। हाणे उहो वोट जेको आहे उहो इन्हनि 10 सालनि में तमामु तेज़ी सां वधियो आहे। 39% हुन में वाध थी आहे इन्हनि 10 सालनि जे अंदरि। हीअ मां तव्हांखे अॻु अखर 18 जे ॿुधायां थो, पर हाणे ताईं उनखे जेकॾहिं असां खणी अचूं त 39% जेको आहे उहो वोट वधियो आहे। उनखां पोइ जेको टियों मेजर ग्रुप आहे उहो आहे एफ्रो अमेरिकन या ब्लैक वोटर्स जंहिंखे चइजनि था पिया। त जेको ब्लैक वोटर आहे उहो बि तक़रीबन एतिरो ई आहे, 3 करोड़ जे लॻभॻि, पर पंहिंजो 2 करोड़ 91 लख जे लॻभॻि आहे। उहो बि जेको आहे तेज़ी सां वधियो आहे। उनखां पोइ टियों जेको वोट ग्रुप आहे उहो आहे एशियन्स जो वोट, माना जेके बि इमिग्रेंट्स आहिनि एशिया जा जेको आहे, जंहिंमें पंहिंजो चीन थी वियो, इंडिया थी विया, जैपनीज़ थी विया, पाकिस्तानी थी विया, बांग्लादेशी थी विया, फिलिपिनो थी विया, मतिलबु जेके बि एशिया जा मुल्क आहिनि उन्हनि जा, उहो वोट बि तक़रीबन 1 करोड़ खां अबोव आहे। हाणे जेको इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जेको वाइट वोट आहे उहो रेशो वाइज़ घटिजे पियो केतिरनि स्टेट्स जे अंदरि। हीअ स्लाइड जेका तव्हांखे मां ॾेखारियां त जेका नॉन हिस्पैनिक वाइट वोट आहे, इहा तव्हां जेकॾहिं ॾिसंदव, हीअ पंहिंजे नाज़रीन खे बि ज़रूरु ॾेखारिजो, हीअ असांजी स्क्रीन ते हली रही आहे, ठीकु आहे न। हाणे इन में तव्हां ॾिसी सघो था त हीअ असांजो कीअं आहे, वाइट वोट जो तवाज़ुन कीअं हो थो थिए, उहो घटिजे थो। मिसाल तौरु हाणे असांखे हिते सभ खां जेको आहे रियासतुनि जा नाला लिखियलु आहिनि, पर मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त कैलिफोर्निया जे अंदरि जेको आहे, कैलिफोर्निया जी जेका सभ खां अमेरिका जी वॾे में वॾी रियासत आहे, उते इहो वोट जेको आहे उहो 9% घटियो आहे। 9% वाइट अमेरिकन जो वोट घटियो आहे। कैलिफोर्निया, नेवाडा में भी ना 9% ना 15% 15% घटियो आहे। नेवाडा में 18% घटियो आहे। टेक्सास में 12% घटियो आहे। एरिज़ोना में 12% घटियो आहे। ये त फ्लोरिडा में 13% घटियो आहे। मेजर रियासतूं काउंट कयूं। इहो ई मां तव्हांखे ॿुधायां थो न त तव्हां इन मां ॾिसो त इन्हनि इलाइक़नि मां जॾहिं वाइट वोट किरे थो पियो, उनजो मतिलबु आहे त वाइट वोट जे लाइ आम तसवर इहो आहे त वाइट वोट जेको आहे उहो रिपब्लिकन वोट आहे, ऐं जेको नॉन वाइट वोट आहे उहो भली टई ॿिया जेके बि ग्रुप आहिनि, जंहिंमें भली अची वञनि असांजा ब्लैक वोटर अची वञे, हिस्पैनिक अची वञे, या एशियन्स अची वञनि, उन्हनि जी मेजॉरिटी जेका आहे उहा करे थी पई डेमोक्रेट्स खे वोट। हाणे इन जे अगेंस्ट वरी तव्हांखे ॾिसां त हिस्पैनिक वोट जेको आहे उहो वधियो आहे इन्हनि रियासतुनि जे अंदरि। जीअं पाण नेवाडा जी ॻाल्हि कईसीं त ऐं नेवाडा में 18% वाइट घटियो आहे, त 15% हिस्पैनिक वधियो आहे, ऐं 18% कैलिफोर्निया में जेको आहे उहो घटियो आहे वाइट वोट, त हिस्पैनिक वोट 11% वधियो आहे। जेकॾहिं टेक्सास में जेकॾहिं पाण कईसीं त 12% वाइट वोट घटियो आहे, त वरी टेक्सास तव्हां ॾेखारींदव त 8% जेको आहे हिस्पैनिक वोट वधियो आहे। ईअं तव्हांखे मुख़्तलिफ़ रियासतुनि जे बारे में जेको आहे, फ्लोरिडा जी पाण ॻाल्हि कईसीं, फ्लोरिडा में 13% वाइट वोट घटियो आहे, त फ्लोरिडा में वरी 9% हिस्पैनिक वोट वधियो आहे। त ईअं मुख़्तलिफ़ रियासतुनि जो तव्हांखे अंग खां ॾेखारियूं था। एरिज़ोना जे अंदरि जेको आहे जेकॾहिं 12% वोट घटियो आहे, त वाइट वोट 12% घटियो आहे, त एरिज़ोना जे अंदरि वरी तव्हांजो 8% वोट वधियो आहे। फैज़ साहब, हिते हिकिड़ो सुवाल थो अचे त इहे जेके सर्वेज़ आहिनि, इहे 2002 खां वठी करे 2018, 20 ताईं लेटेस्ट आहिनि, त इहे साॻी नंबर्स हूंदा, इहे कुझु घटि हूंदा, पर एतिरा ई कम पेश नंबर हूंदा, त उहे 2016 जी इलेक्शन में उहे परफॉर्म छो न करे सघिया? ॾिसो, मां 2016 जी जेका इलेक्शन हुई उहा काफ़ी हवालनि सां इंट्रस्टिंग हुई, त छाकाणि त सर्वेज़ जेके आया उहे सभु इहे पिया चवनि त हिलरी क्लिंटन वठे थी। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॿी स्लाइड ॾेखारियां थो, इन प्यू रिसर्च वारनि जी जेका आहे, उन स्लाइड मां ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त 2016 जा रिज़ल्ट ईअं छो आया। हाणे हीअ स्लाइड आहे तव्हांजे साम्हूं। हाणे इहो जेको आहे पैटर्न आहे, वोटिंग पैटर्न, जेको असांखे 16 में नज़र आयो। 16 में वोटिंग पैटर्न छा नज़र आयो त
हाणे हिन स्लाइड जे अंदरि चारई जेको रेशियल ग्रुप्स पाण चयासीं, मथी स्लाइड में वाइट ऐं ब्लैक आहिनि। हाणे 12 जी इलेक्शन में 16 खां पहिरीं जेका इलेक्शन थी, जेका सेकंड ओबामा इलेक्शन थी हुई ओबामा जो, उन वक़्तु ब्लैक वोटर जो 67% उहो वोट ॾियणु आयो, जॾहिं त 16 जी इलेक्शन में उहो 7% घटिजी वियो, 60% ॾियणु आयो। ब्लैक वोटर टर्न आउट जेको आहे 12 ऐं 16 जे विच में 7% घटियो। उन जे अगेंस्ट वाइट वोटर जेको हुयो 12 जी इलेक्शन में 64% हुयो, त वरी उहो वधी 65% थियो। जेकॾहिं इनखे हिस्टोरिक पैटर्न खे पाण जेकॾहिं 2000 खां ॾिसूं त 2000 में वाइट वोटर जेको हुयो उहो 62 हुयो, 4 जी इलेक्शन ते 67 ते वियो। ओबामा जे पहिरें दौर में उहो 66 ते आयो, पोइ वरी ओबामा जे ॿिए दौर में उहो 64 ते आयो, पोइ वरी हलियो वियो 65 ते। उन जी भेट में जेको आहे ब्लैक वोट 57% हुयो 2000 में, 60% थियो 2004 में। ओबामा जे पहिरें दौर में उहो 5% वधियो, 65 ते आयो। अञा वरी वधियो ॿिए टर्न ताईं 67% थियो, उन खां पोइ वरी किरियो हेठि जो 7% किरी पियो। हाणे इन मां ई तव्हां अंदाज़ो लॻायो त जेको टर्न आउट जो किरण आहे ब्लैक वोटर जो, इहो हिकिड़ो मेजर सबबु हुयो इलेक्शन जे उन में। त इन जो छा कारण थी सघे थो त उहे मोबिलाइज़ न करे सघिया पंहिंजे वोटर्स खे, या उन्हनि जा वोटर सर्वे ॾिसी करे जेको आहे हिकिड़ो थींदो आहे? उनजा केतिरा ई सबब आहिनि। ॾिसो, जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था जेका सर्ज आई आहे, उहा सर्ज आई आहे ओबामा जे दौर में। ओबामा हिकिड़ो ब्लैक प्रेसिडेंट रिवाइव कयो न ब्लैक प्रेसिडेंट जे तौर ते फर्स्ट कैंडिडेट हुयो कंहिं बि मेजर पार्टी जो, तंहिंजे करे हिकिड़ी सर्ज आई ब्लैक वोटर जे अंदरि। ऐं उन्ही जे अगेंस्ट जेको आहे उहो असांखे ज़ाहिर आहे जॾहिं हिलरी क्लिंटन आई त उहो असांखे उहो उन में सर्ज नज़र न पे आई। हिकिड़ो त सबबु उनजो इहो आहे, ॿिया केतिरा बि सबब थी सघनि था। पर बहरहाल जेका 16 जी इलेक्शन तव्हां चई, त 16 जी इलेक्शन में मेजर सबबु जेको उहो हुयो त डेमोक्रेट्स जा जेके मिसाल तौरु हिस्पैनिक वोट जेको आहे उहो 48% हुयो 12 में, 16 में बि 48% रहियो, वधियो ई न। हालांकि उन्हनि जो जेको आहे रेशो वधे थो पियो, पर तंहिं हूंदे बि उहो वधियो ई न। तंहिंजे लाइ जेको वोटर हुयो डेमोक्रेटिक पार्टी जो जेको सपोर्ट बेस जन एथनिक ग्रुप्स जे अंदरि या डेमोग्राफिक ग्रुप्स जे अंदरि जेका आहे, उहो वोटर टर्न आउट में उन्हनि खे उहो न थियो। उनजो हिकिड़ो सबबु जेको मूं तव्हांखे ॿुधायो ब्लैक वोटर जे हवाले सां, ॿियो इहो त सर्वे ॿुधाइनि पिया त भई हिलरी खटे थी पई, पोइ हर कंहिं इहो सोचे यार उहे खटे थी पई, मां न वियमि त भला छा थी। उनजे करे उहो जेको आहे थोरो गैर सरगर्म रहियो, थोरो सुस्त थियो। जेका हिन भेरे असांखे बिल्कुलु ॻाल्हि उलट नज़र अचे थी, छाकाणि त हिन भेरे रेशियल जेका कन्फ्लिक्ट आहे उहो तमामु तेज़ नज़र अचे थो पियो। हिन भेरे जी जेका हाणे जेका हले पई थी ब्लैक लाइफ मैटर ऐं कोरोना वबा, उन खां पोइ असां ॾिसूं था त ट्रम्प बि जेको आहे पंहिंजे रिपब्लिकन्स खे चए थो त स्टैंड बाय ऐं स्टैंड, त उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। त वक़्तु थियो आहे वक़्फ़े जो। नाज़रीन, वक़्फ़े सां पोइ असां सां गॾु अचो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में भलीकार ॻाल्हि कयूं पिया अमरीकी सदारती चूंडनि जे हवाले सां। त फैज़ साहब, ब्रेक खां पहिरियां असां ॻाल्हि पिया कईसीं त ब्लैक लाइफ मैटर्स ऐं उन जे हवाले सां जेको डेमोक्रेट वोटर हिकिड़ो ॿीहर माना हरकत में अची वियो आहे। त तव्हां इन्हनि जेका हाणे हिननि ॿिन्ही जे विच में जेका हिकिड़ी असांखे छिकताण नज़र अचे थी, उन हवाले सां तव्हां इनखे कीअं ॾिसो न? छिकताण न्यूयॉर्क में तकरा जहिड़ा थिया आहिनि, मारकुट थी आहे। उनखां अलावा जेको आहे पंहिंजो पेंसिल्वेनिया में इहो थियो आहे। हिन भेरे कोविड जे करे इलेक्शन जो प्रोसेस थोरो डिफरेंट आहे, इहो सम्झण जी ज़रूरत आहे। छाकाणि त तक़रीबन 70 मिलियन माना 7 करोड़ माण्हू जेको आहे वोट ॾेई चुका आहिनि, छाकाणि त हिन भेरे ईमेल जे ज़रिए वोटिंग बैलेट अलो कयो अथऊं। प्री पोल त वोटिंग उते थींदी आहे कुझु रियासतुनि में। हींअर बि असां जेका आहे पंहिंजो ॾेखारे सघूं था नाज़रीन खां, हीअ जेका न्यूयॉर्क जे अंदरि जे अंदरि थिए पई, ऐं उनखां अलावा
मुंहिंजे ख़्याल में पेंसिल्वेनिया जी बि असां ओहायो जी बि असां वटि आहे, ओहायो में बि जेका प्री पोल इलेक्शन थिए थी पई उहा बि असां वटि आहे। तंहिंजे करे पर जेको बैलेट जे थ्रू वोट ॾियण जी ॻाल्हि आहे उन जे थ्रू वोट जेको आहे उहो असांजी कल्ह हिकु जो थी हिकिड़ी यूथ फ्लोरिडा जे नौजवाननि सां जेका आहे पंहिंजो इंटरेक्शन थियो, जेके यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडा जा स्टूडेंट हुया, उन्हनि मां ॿुधायूं पिया त केतिरे कीअं वोट ॾिनो आहे। उन्हनि कुझु चयो त भई उन्हनि जेको आहे ईमेल जे थ्रू वोट कयो आहे, बैलेट घुराए करे उहो कयो अथऊं, त मतिलबु इहे सभु उनजे करे 70 मिलियन वोट जेको आहे उहो पइजी चुको आहे। हाणे हिन वक़्तु मां जेका आहे ही स्लाइड जेका तव्हांखे ॾेखारियां पियो प्यू रिसर्च सेंटर वारनि जेका असांखे प्रोवाइड कई, इहा आहे पंहिंजो दरअसल असुल हिन सॼी इलेक्शन जो मंज़रनामो इहा पेश थी करे त जेके 9 बैटल ग्राउंड स्टेट्स आहिनि, जंहिंमें फ्लोरिडा, एरिज़ोना, जॉर्जिया, पेंसिल्वेनिया, नॉर्थ कैरोलिना, आयोवा, विस्कॉन्सिन, ओहायो, मिशिगन, उनमें तव्हां ॾिसो था त वाइट वोट जेको आहे उहो कीअं ड्रॉप थियो आहे। 2000 खां 2018 ताईं जो इन्हनि पंहिंजो पिक्चर ॾिनी आहे, छाकाणि त लास्ट इलेक्शन 2018 में थी हुई, मिड टर्म इलेक्शन जेका थी हुई, ऐं नॉन वाइट वोट जेको आहे उहो कीअं वधियो आहे चंक जे हिसाब सां। फ्लोरिडा जो अंग अगरि तव्हां ॾिसो था पिया त 74 खां 61% वाइट वोट, तक़रीबन 13%, 74 खां 61 ते आयो आहे। उन जी भेट में नॉन वाइट जेको आहे उहो 26 खां 39 ते वञी पहुतो आहे। सही, मतिलबु इहो ठीकु आहे न। हाणे इहो फ्लोरिडा जी सूरत हाल आहे। ईअं एरिज़ोना जेका आहे उहा प्योर रिपब्लिकन स्टेट हूंदी हुई। जॉन मैकेन जेको प्रेसिडेंशियल कैंडिडेट हुयो, उनजे वञण खां पोइ हाणे उते जेका रेशियल पंहिंजो डेमोग्राफिक जेके चेंजिस आई आहे, हाणे उते जी पोजीशन इहा आहे त जेका 75% वाइट स्टेट हुई, उते हाणे वाइट पॉपुलेशन या वाइट वोटर जो रेशियो जेको आहे उहो 63 आहे। 76 खां 63 माना इहो बि 12 पॉइंट किरी आहे। ऐं नॉन वाइट 25 खां 37 ते वञी पहुता आहिनि, त उहे 12% उन्हनि गेन कयो आहे। जॉर्जिया जे अंदरि 68 खां 58 10% जॉर्जिया किरी आहे वाइट पॉपुलेशन, वाइट वोटर जे हवाले सां। ऐं हू जेका 10% वधिया आहिनि नॉन वाइट्स, जेके 32 खां 42% ते वञी पहुता आहिनि। ईअं पेंसिल्वेनिया खे तव्हां ॾिसो त पेंसिल्वेनिया में 87 खां 81% माना 7% वाइट वोटर जो रेशो घटियो आहे, ऐं उहे 7% गेन कया आहिनि पंहिंजो नॉन वाइट जेके 13 खां 19% वञी थिया आहिनि। नॉर्थ कैरोलिना 75% खां 69 ते पहुती आहे जी, माना इते बि -6 पॉइंट, ठीकु आहे न। आयोवा जेका आहे उहा 96 खां 91 ते अची वई आहे। इते ॾिसो थोरो फ़र्क़ु आहे, तंहिंजे लाइ आयोवा हिन भेरे बि चवनि था पिया त ट्रम्प ॾे वेंदी। विस्कॉन्सिन जेको आहे उहा 91% खां 86% ते अची पहुती आहे। ओहायो जेका आहे 68% खां 82% ते अची पहुती आहे। मिशिगन जेका आहे उहा गुज़िरियल भेरे तव्हांखे यादि आहे सिर्फ़ु 10,000 वोटनि ते खटी हुई, खटे, ठीकु आहे न। मिशिगन जेका आहे उहा 82 खां 79 ते अची पहुती आहे, 3% उते बि वाइट पॉपुलेशन करी आहे। त हाणे इहे जेको डेमोग्राफिक तब्दीलियूं आयूं अचनि पियूं अमेरिका जे अंदरि, जीअं पहिरें बि पाण ॾेखारियोसीं त हर रियासत जे अंदरि तक़रीबन इहो थिए थो त वाइट जेको वोटर जो रेशो आहे उहो घटिजे थो पियो, छाकाणि त जेके इमिग्रेंट्स ब्लैक, एशियन्स ऐं हिस्पैनिक जेके आया आहिनि, हाणे उन्हनि जी जेका आहे ॿी जनरेशन आहिस्ता आहिस्ता ग्रो अप करे थी पई, ऐं फैमिलीज़ जो जेको स्ट्रक्चर आहे उहो वाइट जेको आहे उहो घणो करे घटि ॿारनि ते उहो थो करे। उन जी भेट में ब्लैक, एशियन्स ऐं हिस्पैनिक जेके आहिनि उन्हनि जी पॉपुलेशन जे हवाले सां या पॉपुलेशन कंट्रोल जे हवाले सां उहे ओतिरो नथा कनि। नतीजे तौर ते छा थो थिए त इहो सॼो जेको चकर तव्हां ॾिसो था पिया त इहो आहिस्ता 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 जेको आहे शयूं गेन पियूं थियनि। हिन भेरे टेक्सस जे बारे में बि चयो वियो पियो त टेक्सस जे बारे में तमामु टफ मुक़ाबिलो आहे, पर बहरहाल पोइ अञा जीअं ॿुधायोमांव त टेक्सस में फ़र्क़ु घणो आहे, तंहिंजे करे उहो अञा ताईं फ़ैसिलो न थी सघियो आहे। बहरहाल उहा ट्रम्प ॾे वञण जे लाइ सभु रिसर्चर चवनि पिया त उहा ट्रम्प ॾे वेंदी। अञा हिन भेरे शायदि उहा एॾी ब्लूइश न थिए, हिन भेरे उनजो रेडिश कलर जेको आहे वधीक नज़र अचे थो पियो। पर बहरहाल अमेरिका जो सॼो जेको डेमोग्राफिक लैंडस्केप आहे उहो तब्दील पियो थिए, उनजे करे सॼी जेका अमेरिका जी जेका आहे उहा थिए। ॿी जेका इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे असांखे जेको हिन में ॿुधाई वई
त अर्बन सेंटर्स जेके बि आहिनि, मतलब ये कि शहरी इलाका जेके बि वॾा वॾा शहरी इलाइक़ा आहिनि, मिसाल तौरु वॉशिंगटन DC हुजे, न्यूयॉर्क शहर हुजे, शिकागो शहर हुजे, तव्हांजो ह्यूस्टन शहर हुजे, तव्हांजो जेको आहे पंहिंजो इहो हुजे पंहिंजो लॉस एंजलिस हुजे, ठीकु आहे न, जेके बि वॾा शहर आहिनि तव्हांखे उते नज़र ईंदो त उते डेमोक्रेटिक पार्टी तव्हांखे नज़र ईंदी, छाकाणि त शहरी माण्हू जेको आहे उहो वधीक लिबरल आहे, वधीक उहो आहे, उहो घटि कंज़र्वेटिव आहे सोशली, तंहिंजे करे उहे वधीक जेके आहिनि उहे उहो था थियनि, पंहिंजो डेमोक्रेट्स जी जेका सोशल एजेंडा आहे उन्हनि जे वधीक वेझो था वञनि, ठीकु आहे न। ऐं हाणे हिन वक़्तु जेको आहे टे ॻाल्हियूं आहिनि मैटर कनि थियूं पियूं, हिकिड़ो त कोविड जे करे, ॿियो मईशत, टियों जेको आहे रेशियल डिस्क्रिमिनेशन ऐं रेशियल कन्फ्लिक्ट जेको आहे, इहे टे शयूं ॾाढो इम्पोर्टेंट रोल प्ले कनि थियूं पियूं हिननि इलेक्शन्स जे अंदरि। ऐं जेको ॿुधायो पियो वञे त शायदि हिन भेरे फ्लोरिडा, एरिज़ोना, पेंसिल्वेनिया, नॉर्थ कैरोलाइना ऐं मिशिगन जेके आहिनि इहे रियासतूं ट्रंप साहब हाराए। फयाज़ साहब, हिते हिकिड़ो सुवाल आहे त अमरीकी सदारती जेके चूंडूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो हिकु जेको पहिरियों जेको मरहलो हूंदो आहे उहो कन्वेंशन्स हूंदा आहिनि, वरी ॿियो मरहलो जेको सदारती तकरीरी मुक़ाबिलो हूंदो आहे उहो ॾाढो पहिरें ॾिसो, अमरीकी चूंडुनि जो जेको पहिरियों मरहलो हूंदो आहे न उहो हूंदो आहे प्राइमरीज़ जो, सही, जेको पार्टी जे अंदरि नॉमिनेशन हासिल करण लाइ उहे उम्मीदवार बीहंदा आहिनि, पंहिंजी पार्टी जे अंदरि कन्वेंशन थींदा आहिनि, उनजा पार्टी जा जेके जंहिंखे उहे चइबा आहिनि प्राइमरी, ठीकु आहे न, उनमें उहो सभई उम्मीदवार वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ स्टेट जे अंदरि रैलीज़ कंदा आहिनि, माण्हुनि सां वोटर सां मिलंदा आहिनि, कॉर्नर गॾिजाणियूं कंदा आहिनि, उते पंहिंजी एजेंडा वञी ॿुधाईंदा आहिनि त असां हे कंदासीं, पोइ वरी उन जे बुनियाद ते उहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेको आहे हिक ॿिए जी वीकनेस ॿुधाईंदा आहिनि, पंहिंजूं स्ट्रेंथ्स ॿुधाईंदा आहिनि, पोइ आख़िरकार इहो मरहलो चढ़ी अची पार्टी कन्वेंशन ते पहुचंदो आहे, जिते पार्टी कन्वेंशन जे मुताबिक़ जेको आहे नॉमिनेशन थींदी आहे त भई हाणे रिपब्लिकन पार्टी जो उम्मीदवार हे हूंदो, पोइ वरी सभु उनजे पासे में बीह रहंदा आहिनि। उनखां पोइ जेको आहे कैंपेनिंग शुरू थींदी आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु, उनखां पहिरियों त हर को पंहिंजी पार्टी जे अंदरि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कैंपेन हलाईंदो, पोइ जॾहिं नेशनल कन्वेंशन थी वेंदा आहिनि, घणो करे इहे जून जुलाई जे महीने में थींदा आहिनि, फेबरवरी खां शुरू थींदी आहे, आख़िर चौथे साल जी फेबरवरी खां इलेक्शन जी मौसम शुरू थींदी आहे, ऐं उनमें प्राइमरीज़ हलंदियूं आहिनि, जून जुलाई में कन्वेंशन थींदा आहिनि, उनखां पोइ वरी कैंपेनिंग शुरू थींदी आहे पार्टी बुनियादनि ते हिक ॿिए सां, उन जे विच में कैंपेनिंग जे विच में डिबेट्स बि हलंदियूं आहिनि, आमतौर ते 3 डिबेट्स थींदियूं आहिनि, हिन भेरे पहिरीं डिबेट में हिक ॿिए खे ॾाढो एग्रेसिव ॻाल्हायूं, ऐं ॿिए डिबेट खे वरी जेको आहे कोविड जे रूल्स जे करे उहो न थी सघी, ऐं टे भेरे जेको आहे उहो रेस्ट्रिक्शन्स रखियऊं। बहरहाल टे डिबेट में काफ़ी हिकिड़ी दिलचस्प सूरत हाल नज़र आई त हिकु जेके अमरीकी जेको सदर आहे उन जेको आहे सदर ट्रंप, उन जेको आहे इहो इल्ज़ाम हयो त भई जेके बि हिन में टॉपिक्स रखिया विया आहिनि, कमीशन जेका हूंदी आहे डिबेट कमीशन, उहा जानिबदार रही आहे, ऐं उहे ॻाल्हियूं रखियूं आहिनि जीअं हाणे कोरोना वबा हुयो या वरी मौसमियाती तब्दीलियूं, त इहे सदर ट्रंप जूं वीकनेस चयूं वेंदियूं आहिनि। त हीअ ॾिसो ट्रंप साहब जी ख़ूबी इहा ई आहे, ट्रंप साहब पहिरें ॾींहंनि खां वठी अमरीकी मीडिया खे, पोइ कोर्टुनि खे, तव्हांखे यादि आहे जॾहिं हुन पंहिंजो इमिग्रेंट्स जे बारे में चयो ऐं सभिनी एयरपोर्टनि ते इमिग्रेंट्स खे रोके छॾियऊं, त उन वक़्तु कोर्टूं हुनजे ख़िलाफ़ु थी वियूं, और अमरीकी प्रेसिडेंट ट्रंप जी इहा ख़ूबी आहे या इहा ख़ामी आहे जेका बि आहे, इहा ई उनजो खटियो ई खाए थो, उनजो ई नुक़सानु हुनखे थिए थो, त उहो सभिनी इदारनि खे हुन मतिलबु आहे ओवर रूल कयो आहे, हिन भेरे बि उहो कयईं। बहरहाल हिन जे करे अमरीका जे अंदरि जेको आहे हू मतिलबु आहे अमरीका जे अंदरि रेसिस्ट थियणु हिकिड़ो ॾोह आहे, पर ट्रंप जेको आहे जहिड़े नमूने सां वाइट रेसिस्ट सां गॾु बीह रहियो आहे ऐं उन्हनि खे सपोर्ट थो करे पियो, इन जे करे अमरीका जी ख़ुदि जेको आहे एज़ अ कंट्री, एज़ अ सोसाइटी, उन ते तमामु घणा नेगेटिव इम्पैक्ट पवनि था पिया। कल्ह बि असां जॾहिं यूथ सां ॻाल्हायोसीं पिए त यूथ जो इहो चवणो हो त असां इन ॻाल्हि ट्रंप जी खे, हालांकि जेके ट्रंप खे जेके वोट कयो आहे ऐं उन्हनि चयो त असां, हिकिड़ी छोकिरी हुई उन ॿुधायो त मां वोट हुनखे मईशत जे करे कयो आहे, मां हुनजी सोशलॉजी ऐं हुनजी जेका आहे फॉरेन पॉलिसी ऐं हुनजी सोशल इशूज़ ते हुनजा जेके स्टांस आहिनि उनखे बि नथी क़बूल कयां, ऐं जेको ही वाइट रेसिस्ट अप्रोच आहे मां उनखे बि क़बूल नथी कयां, पर मईशत खे हुन बहितर हलायो आहे, तंहिंजे करे मां हुनखे वोट ॾेई आहे। त मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि मुख़्तलिफ़ सबब आहिनि, पर तंहिं हूंदे बि जेको अमरीका जो ख़ुदि जेको आहे वाइट वोटर आहे, उन मां केतिरो जेको शहरनि जे अंदरि आयो आहे, जेको पंहिंजो मुख़्तलिफ़ लाइफ गुज़ारे थो पियो, उहो जेको आहे उहो ट्रंप जी इन पॉलिसीज़ खां नाख़ुशि आहे। ॿी वॾी इंट्रस्टिंग ॻाल्हि असांखे जेके हीअ प्रेज़ेंटेशन्स थियनि पियूं, उहो उन में इहा आई त जेको घटि पढ़ियल लिखियल आहे,
अंडर ग्रेजुएट जेके हाई स्कूल जी डिग्री आहे या न आहे सही उहो ट्रंप जो सपोर्टर आहे। जेके माण्हू वरी जेको आहे कॉलेज या यूनिवर्सिटी जी डिग्री रखंदड़ आहिनि उन्हनि जी मेजॉरिटी जेका आहे उहा डेमोक्रेट्स ॾे वञे थी पई, उहा बाइडन खे सपोर्ट करे थी पई। इहो ख़ुदि जेको आहे हिकिड़ो एज ग्रुप्स जे अंदरि जेको आहे यूथ होॾे वञे थो पियो, पोइ होॾे था वञनि एथनिक ग्रुप्स जे अंदरि जेको माना नौजवान डेमोक्रेटिक पार्टी ॾे उहे ट्रंप जे ख़िलाफ़ु, औरतूं घणियूं जेके आहिनि मजमूई तौर ते उहो ट्रंप जे ख़िलाफ़ु, छाकाणि त औरतुनि जे बारे में हुन ॾाढा एग्रेसिव हो कया आहिनि। उनखां अलावा जेको आहे ही टे जेके एथनिक ग्रुप मां तव्हांखे ॿुधाया हिस्पैनिक, ब्लैक ऐं पंहिंजो एशियन्स, उहे उन्हनि जी मेजॉरिटी हुन जे पासे आहे। उनखां पोइ जेको आहे जेको वॾी इंट्रस्टिंग ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त एजुकेशन जे हिसाब सां जेका लो एजुकेशन वारा माण्हू आहिनि ऐं ॿिया तव्हांखे ॿुधायां जेके शहरी इलाइक़ा आहिनि उहे बाइडन सां गॾु बीठल आहिनि, उहे ट्रंप जे ख़िलाफ़ु। ऐं उनखां अलावा जेको घटि पढ़ियल लिखियल माण्हू आहे उहो ट्रंप ॾे आहे, जेको वधीक पढ़ियो लिखियो माण्हू आहे उनजी मेजॉरिटी जेका आहे उहा बाइडन खे सपोर्ट करे थी पई, डेमोक्रेटिक पार्टी जी सपोर्ट करे थी। त मजमूई तरह ते इहे जेके 5 आहिनि मां तव्हांखे ॿुधाया एथनिक ग्रुप्स जे हवाले सां वाइट हुन पासे ट्रंप जे पासे ऐं बाक़ी हिस्पैनिक, एशियन ऐं ब्लैक जेके आहिनि उहे हुन पासे, उनजी मेजॉरिटी हुन पासे आहे। मजमूई तौर मुल्क जे अंदरि औरतूं जेके आहिनि उन्हनि जी मेजॉरिटी जेका आहे उहा डेमोक्रेट्स जे पासे आहे। उहो भली वाइट ऐं हू मिलाए करे बि कयूं त बि औरतुनि में जेको आहे उहो डेमोक्रेट्स वधीक ठकनि। ट्रंप न राइट्स ॿियो ट्रंप एज़ अ पर्सन बि औरतुनि जे बारे में हुनजा जेके व्यूज़ रहिया आहिनि ॾाढा उहो ख़राबु रहिया आहिनि। टियों जेको आहे शहरी इलाइक़नि में डेमोक्रेटिक पार्टी वधीक मज़बूत आहे, ॿाहिराड़ियुनि में जेको आहे सबर्ब्स में जेको आहे उहा रिपब्लिकन पार्टी जो बेस वधीक मज़बूत आहे। उनखां अलावा जेको वधीक पढ़ियो लिखियो माण्हू आहे उहो डेमोक्रेटिक पार्टी जे वेझो आहे, जेको घटि पढ़ियो लिखियो माण्हू आहे उहो रिपब्लिकन पार्टी जे वेझो आहे। इहे मेजर उहे शयूं आहिनि जेके उनखे उहो कनि थियूं पियूं। त उन जे करे ॿुधायोमांव त हीअ जेके 9 रियासतूं आहिनि एंड ऑफ द डे इन्हनि खे ई फ़ैसिलो करिणो आहे। फ्लोरिडा, एरिज़ोना, जॉर्जिया, पेंसिल्वेनिया, नॉर्थ कैरोलाइना, आयोवा, विस्कॉन्सन, ओहायो ऐं मिशिगन। हाणे इन्हनि में ॾिसिजे थो त केरु खटे थो पियो। जेका हेल्थ ताईं आहिनि त शायदि मिशिगन, पेंसिल्वेनिया, फ्लोरिडा ऐं नॉर्थ कैरोलिना वग़ैरह इहे शायदि ट्रंप साहब हराए। फयाज़ साहब इन्हनि सभिनी सर्वेस खे डेमोग्राफिक जेके बि सर्वेस अचनि पियूं ऐं हींअर जेके प्री पोल सर्वेस अचनि पिया उन में ॾिसिजे त जो बाइडन जेको आहे अॻिते नज़र अचे पियो ऐं जेकॾहिं हिन इलेक्शन में जो बाइडन खटी थो वञे ऐं सदर ट्रंप खे शिकस्त हासिलु थिए थी पोइ सदर ट्रंप त पुरअमन इक़्तिदार जी जेका मुंतक़िली आहे उहा माना उनखां माना हू कयो आहे त मां जेको आहे इहा एतिरो आसानी सां न छॾींदुसि। त पोइ छा सियासी या वरी को अहिड़ी का सिचुएशन आइनी बहरान पैदा थी सघे थो? ॾिसो अल गोर ऐं बुश जी इलेक्शन में ईअं थियो हुयो, अमेरिका जे अंदरि सिस्टम काफ़ी मज़बूत आहिनि ऐं उहे सिस्टम जेके आहिनि उहे एॾा कमज़ोर न आहिनि। उनमें इंघाए सघिजे थो सिस्टम खे, पर सिस्टम खे ओवर रूल को हिकिड़ो फ़र्द करे ईअं नथो थी सघे। तंहिंजे लाइ उन्हनि सिस्टम्स ते माण्हुनि जो वेसाव आहे। माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त इहो ॻाल्हि सिस्टम में एतिरी ताक़त आहे जो उहो एंड ऑफ द डे जेके बि नतीजा हूंदा उहो पाणे मंझराए वेठो सिस्टम। सही मतिलबु सिस्टम स्ट्रॉन्ग आहे, इदारा उतां जा मज़बूत। वॾी महिरबानी फयाज़ साहब, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, अमरीकी सदारती चूंडुनि जे हवाले सां तव्हां असांजी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन सॼी ॻाल्हि ॿोल खां पोइ असांजो प्रोग्राम पहुतो पंहिंजी पुॼाणी ते। पंहिंजे मेज़बान अली असगर भुट्टो खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।